नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सखर खां ख़बर ॾींदा हलूं त सखर सिविल अस्पताल जे MS 7,33,275 जूं दवाऊं चोरी करे विकिणण जे इल्ज़ाम हेठि मुअत्तर डिस्पेंसर खे वरी ॿीहर स्टोर जो इंचार्ज मुक़रर करे छॾियो। सखर सिविल अस्पताल जे मेडिकल सुपरिंटेंडेंट 9 मार्च लेटर नंबर 4436 जारी कंदे डिस्पेंसर फारूक अहमद खोसो खे अस्पताल जे मेन स्टोर जो इंचार्ज मुक़रर करे छॾियो। 5 फरवरी 2020 ते सखर सिविल अस्पताल जे मेन मेडिकल स्टोर मां 7,33,275 रुपए जी माल जूं दवाऊं चोरी थी हुयूं। मेडिकल सुपरिंटेंडेंट डॉक्टर तस्लीम अख्तर खमीसाणी दवाउनि जी चोरी वारे मामले जी जांच डॉक्टर मोहम्मद यासीन आरई ऐं डॉक्टर सालेह अलदीन अञण ते ॿधल जांच कमेटी खां कराई हुई, जंहिंमें डिस्पेंसर फारूक अहमद खोसो, अल्ताफ अहमद खोसो, अब्दुल रूफ गौरी इंचार्ज डेड स्टॉक, तुफैल अहमद शेख वारन सर्वेंट रशीद अहमद ऐं मोहम्मद उस्मान कुरैशी खे चोरी जो इल्ज़ाम करार ॾिनो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।